बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आपातकार दोस्तों, ज़राअत इंसान एग्रीकल्चर एंड ह्यूमनिटी जे पेज तां तव्हांखे हिकिड़ी जेका इंसानियत जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं ऐं पोइ कोशिशि कंदासीं कुझु टॉपिक जेके असां अपलोड कयासीं उन्हनि ते ॻाल्हायूं। साथियो, ॾिसो, पंहिंजे इलाइक़े में हींअर थधिकार वारी मौसम आहे, रबी सीज़न स्टार्ट थो थिए, हर पासे मिटी धूड़ तूफ़ान आहे, त कोशिशि कयो पंहिंजे माहौल खे साफ़ रखो। ॿी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि मौसमनि में जेका माखियूं हूंदियूं आहिनि, असांजी माखी आहे, नंढी माखी, पंहिंजी मतिलबु सिंध जी चऊं या पाकिस्तान जी चऊं या जेके असांजी आबहवा में थींदी आहे, उहा माखी, या हींअर जेका असां वटि इलाही किथां हिकिड़ी वॾी माखी आई आहे, उहा तमामु आम जाम उॾरे पई थी। पोइ तव्हां कोशिशि कयो जॾहिं उहा माखी उॾरे थी या जिते ॾिसो थो, छाकाणि त उहा तमामु घणी मिक़दार में हूंदी आहे ऐं जेकॾहिं के इंसान खे उहा क़ाबू थी करे, उनखे पंहिंजे हमलो करे थी, उन ते हिकिड़ो शदीद हमलो थी करे, पाण बि बचियो, एग्रीकल्चर जे ऑफिसरनि खे ॿुधायो, DC सां खे एप्लीकेशन ॾियो, मुख़्तियार सां खे एप्लीकेशन ॾियो, आला अमलदार जेके उन्हनि खे एप्लीकेशन ॾियो, सर ही माखी आहे, असांजे आड़े पाड़े में नुक़सान थी करे, महिरबानी करे जेको आहे इन शइ खे हटायो। ॿी ॻाल्हि इहा त हींअर ॾिसो था जेका अमन अमान जी सूरत हाल रही पई आहे, पंहिंजे आड़े में पंहिंजे आस पास अमन अमान सां रहो ऐं कोशिशि कंदा कयो जीअं तव्हां खां असांजी मतिलबु असां सभिनी जी ज़ात खां कंहिंखे नुक़सानु न थिए। हाणे पाण ॻाल्हाईंदासीं कणिक जे बारे में। अल्हम्दुलिल्लाह सभु असां इंसान खाईंदा आहियूं कणिक, ऐं उमेद अलाह खां आहे इंशाअल्लाह बहितरीन फ़सुलु थींदो। जेके आबादगार महिनत कनि पिया, कनि आबादगारनि जो त इहो मतिलबु तासुर या ख़्यालु आहे त असां कणिक कोन पोखींदासीं, पर अलाह कंदो कणिक घणी थिए, सुठी थिए, माण्हू आबादगार पैदावार खणनि, इहा असांजी दुआ आहे। ॾिसो आबादगार दोस्तो, महिनत शर्त ऐं फर्ज़ आहे, उन खां पोइ कामयाबी ऐं उन में रिज़िक में बरकत रब साईं ज़ात ॾींदी। पर जेकर असां महिनत न कंदासीं त असांखे कामयाबी न मिलंदी। हींअर कुझु माण्हू आबादगार जेके आहिनि असांजा बेनज़ीर हारी कार्ड जे करे परेशान आहिनि, कुझु असांजा आबादगार फर्टिलाइज़र जे करे परेशान आहिनि, जेके मतिलबु हारी कार्ड नथा वठनि, आम फर्टिलाइज़र जे लाइ परेशान आहिनि, कुझु आबादगार एग्रीकल्चर जी मशीनरी जे करे परेशान आहिनि, कुझु ॿिजनि जे करे परेशान आहिनि, कुझु ॿिया मसइला खोड़ सारा आहिनि, पाणी जी शार्टेज मथां थी हुजे किथे, उन्हनि मसइलनि जे करे परेशान आहिनि, कुझनि खे सारे जो रेट सही कोन थो मिले। इहे मसइला पंहिंजी जाइ ते आहे। कोशिशि कंदा कयो जंहिंजी 12 एकड़ ज़मीन हुजे, जेकॾहिं उन वटि ख़र्चा न आहिनि, हिकिड़ो एकड़ तव्हां जेको आहे आगाटो करे पंहिंजे अॻे ईंदड़ फसल जे लाइ कराए छॾियो। पोइ रबी हुजे या ख़रीफ़ हुजे, पोइ सरे हुजे या कणिक हुजे, वण हुजनि या सैल हुजे, कमंद हुजे, उन जे लाइ तव्हां कोशिशि कंदा कयो हिकिड़ो फसल आगाटो फसल खाईंदो, इंशाअल्लाह ताला तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। मां इहे कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि। आबादगारनि सां हेॾा मसइला आहिनि। हिकिड़ो त सीट जी अवेलेबिलिटी असां नथा ॾेई सघूं, सीट कास्ट महांगी आहे, उन जे लाइ सभिनी पंहिंजे आबादगारनि खां माज़रत पायूं, असांजी बि मजबूरी आहे। पर क्वालिटी खे कंप्रोमाइज़ न कंदो। मां हिकिड़ो ब्रीडर आहियां, इंशाअल्लाह ताला जेका तव्हांखे क्वालिटी ॾिनी आहे, जन आबादगारनि जो रिज़ल्ट अचनि थियूं, माण्हुनि खे रिक्वेस्ट कयां थो असांखे जेको आहे पंहिंजा रिव्यूज़ मोकिलींदा कयो। त असां अॼु पंहिंजे पेज ते लॻायूं आबादगारनि खे ॾेखारियूं, क्वालिटी ते इंशाअल्लाह ताला कोई कंप्रोमाइज़ न थींदो। बाक़ी ॿिया जेके तव्हांजा सुवाल हूंदा त मां आबादगार कंहिं बि दोस्तो, मां कंहिंसां बि ॿिज जे हवाले सां मां राब्तो तव्हां सां न कंदुसि, तव्हां खां ॿिज वठो, तव्हां राब्तो कंदो, असां तव्हांजे लाइ रिस्पॉन्स ॾींदासीं। पर जेकर ॿिज जे करे राब्तो कंदो, ॿिज तव्हां न वठंदो, त इंशाअल्लाह ताला पंहिंजो राब्तो हमेशह जे लाइ क़ाइमु ई क़ाइमु हूंदो। मां इंसानियत जे नाते तव्हांजे हर सुवाल जा कोशिशि कंदुसि भरपूर जवाबु ॾींदुसि, ख़ैर जे नाते सां। ठीकु आहे। त आबादगार दोस्तो, जेको तव्हां बेनज़ीर हारी कार्ड या वीट सब्सिडी प्रोग्राम जे लाइ जिते तव्हां फार्म जमा करायो, उहा एग्रीकल्चर जी ऑफिस आहे, आन फार्म वाटर मैनेजमेंट जी या जेका बि ऑफिस आहे, उते तव्हां वञो, माण्हुनि खां मतिलबु उन्हनि ऑफिसरनि खां पुछा कयो ऐं पंहिंजो हक़ सम्झी पुछा कयो। उन्हनि ऑफिसरनि खे चयो, सर असां फार्म जमा करायो, असांजा पैसा ईंदा कोन ईंदा, असांजो जेको आहे फार्म अॻिते ॿियो कोन आयो, हारी कार्ड जो छा शेड्यूल आहे, कीअं ईंदो, कहिड़ा मसइला आहिनि, असांखे कीअं इंफॉर्मेशन ॾिनी वेंदी आहे। ईअं त तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर जेको आहे, उन ते तव्हांखे इंफॉर्मेशन ॾी वेंदी इंशाअल्लाह ताला। ऐं तव्हां जेकॾहिं पंहिंजे ऑफिसर में विज़िट कंदो त तव्हांखे ॿुधाईंदा। ऑफिसर असांजा ॾाढा सुठा आहिनि। कुझु ऑफिसर अहिड़ा आहिनि जेके असांखे रिस्पॉन्स कोन था ॾियनि, पर असां उनखे कोन था तयारु कोन था कयूं, छोजो हुन ते कम जो बर्डन एतिरो आहे। ठीकु आहे। इहे ऑफिसर असांजे लाइ कमु था कनि। असांजी ख़्वाहिश, असांजी कोशिशि, असांजी दुआऊं
शिकार थी वेंदा। हिते अॼु मूंखे हिकिड़े आबादकार मूंखे राब्तो कयो, सर असांखे जेको आहे मटियारी में रहंदा आहियूं, असांखे DAP तव्हां वठी ॾियो। मूं चयो असांजो इहो कमु आहे कोन, पर मां ॾिसां थो, कंहिंखां पुछां थो, ॿिनि ट्रेलरनि खां मां पुछा कई, तड़ोजा में असांखे DAP मिले न पियो। हाणे हू या त असांखे सुञाणींदा हुआ इन हिसाब सां मतिलबु शक जे बुनियाद ते न पिया ॾियनि, ही मथां असांजी इंफॉर्मेशन न ॾे, या वाकई उन्हनि वटि कोन हुयो, ख़ुदा बहितर ॼाणे क्या ॻाल्हि हुई। मां हैरान आहियां त माना इहा शार्टेज जेकर थी वेंदी, कीअं असांजा फसल हलंदा। असां वरी जेकर सलाह था ॾियूं आबादगार खे त फास्फोरस विझो, ह्यूमिक एसिड विझो, यूरिया विझो, जिंक विझो, पोटाश विझो, सल्फर विझो, बोरान विझो। आबादगार जूं मजबूरियूं पंहिंजूं आहिनि, पर ॾिसो आबादगार दोस्तो 10-12,000 15,000 खां ख़र्च कंदो, जेकॾहिं 15 मण 10 मण 12 मण 8 मण तव्हांजा वधीक लहे थी पैदावार, अलाह कंदो मौसम जेकर साथ ॾींदो पैदावार वधीक हूंदी त इंशाअल्लाह ताला असांजो जेको आहे फसल शइ खे कवर करे ॾींदो। ॿी ॻाल्हि इहा आहे कि जॾहिं बि हाई यील्डिंग वेराइटी पाण पोखींदा आहियूं उनखे घटि फर्टिलाइज़र टेक्नोलॉजी ते नथा पाण पोखे सघूं। मां अॻे पंहिंजे वीडियो में मिसाल ॾिनो आहे त जेका ऑस्ट्रेलियन बैक्टीरिया उन्हनि जी खाद खुराक जी रहणी करणी आम बैक्टीरिया न हूंदी। हिकिड़े पहलवान जो खाधो ऐं हिकिड़े आम माण्हू जो खाधो वॾो डिफरेंट हूंदो आहे। ठीकु आहे न, गुलाबी नस्ल जी बकरी या कामोरी नस्ल जी बकरी जी देखभाल जी रहणी करणी हुजे, खाइण पीअण जो सिस्टम असांखे ओड़ो रखणो थो पए। इन्हनि हाई यील्डिंग वेराइटीज़ खे असां जेकॾहिं घटि फर्टिलाइज़र ॾींदासीं, थी सघे असां पैदावार न खणूं। हिननि जॾहिं कोशिशि कयो वॾी सुठी हुजे, छाकाणि कणिक असांजो वॾी महिनत वारो फसल आहे ऐं इन महिनत असां कयूं था तॾहिं अल्हम्दुलिल्लाह असां इन महिनत जे करे माना इन फसल खे एॾो नवाज़ो इहो असांजे पेट में थो वञे, असां इनखे खाईंदा आहियूं। मोण असां कोन खाईंदा आहियूं ऐं असां सरियं कोन था खाऊं, आयल तौर ते खाऊं था, पर कणिक जो असां डायरेक्ट दाणो अन्न अटो करे था खाऊं। सो उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई। असांजा इहे जेके तबसरा ऐं तजिया हूंदा आहिनि, तव्हां बि पंहिंजा कमेंट ॾींदा आहियो, राय ॾींदा आहियो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। बाक़ी इहा आहे ॿनियुनि ते महिनत कंदासीं इंशाअल्लाह ताला पाण फसल बि खणंदासीं ऐं वरी ॿिए जी वीडियो सां तव्हां सां गॾु ईंदासीं। जेके ॻाल्हियूं रहिजी थियूं आहिनि तव्हां इहो कमेंट में लिखंदा कयो, असांखे ॿुधाईंदा कयो, असां तव्हांजा सवालनि जा जवाब असां तव्हांखे जेके आहे कोशिशि कंदासीं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच।